दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट में आऊं आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, दुनिया जिते लालच ऐं लोभ सां भरियल आहे, उते कुझु अहिड़ा बि ख़ुदा तरस इंसान आहिनि जेके बग़ैर कंहिं मतभेद जे फ़क़ति इंसानियत जी ख़िदमत खे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु सम्झनि था। अॼु असांजो महिमान हिकु समाजी कारकुन, शहरी एक्शन कमेटी जो चेयरमैन राणा गफ़ार अली साहिबु आहिनि। साईंजन खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। नाज़रीन, जीअं त हिन कोरोना जे करे हर माण्हू पंहिंजी जाइ ते परेशान आहे, शहर जे लाइ, शहर वारनि जे लाइ राणा साहिब जी तंज़ीम कहिड़ो कमु कयो आहे, अचो त इन बारे में साईं सां हाल वाल कयूं था। साईं, मुंहिंजो पहिरियों सुवाल तव्हां खां इहो आहे, हिन लॉकडाउन जे फ़ैसिले खे जेको असां हुकूमत कयो आहे उन जे बारे में अव्हांजो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, जेको लॉकडाउन जो फ़ैसिलो हुकूमत सिंध सभ खां पहिरियों कयो आहे, ऐं पीपल्स पार्टी जे जेको बि टाइम गुज़रियो आहे असां इहो सम्झूं था पिया कि मुराद अली शाह इहो तमामु हिकु बहितरु फ़ैसिलो कयईं, सभ खां पहिरियों फ़ैसिलो कयईं लॉकडाउन जो। इहो थियण बि खपे हा, वफ़ाक़ी हुकूमत बाद में हुनजी ताईद कई आहे। असां हिन फ़ैसिले खे बिल्कुलु सलाम पेश कयूं था मुराद अली शाह खे, जो उन्हनि इहो सुठो फ़ैसिलो कयो आहे, तमामु बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे। इहो हुजणु खपे लॉकडाउन। तव्हांजे हिसाब सां त हीउ तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे जेको सिंध हुकूमत कयो आहे ऐं सुठा इक़दाम कया अथऊं। साईं, मुंहिंजा हिन मुश्किल घड़ी में जिते दुनिया इंसान जे दर्द खे महसूसु करे थी पई, छा अव्हांजी तंज़ीम शहरी एक्शन कमेटी को अहिड़ो कमु कयो आहे कश्मीर वासियुनि लाइ जेको क़ाबिले तीद हुजे या जंहिंजी तारीफ़ करे सघिजे? जी बिल्कुलु, शहरी एक्शन कमेटी हर ॾुखे वक़्त में पंहिंजे शहरनि सां गॾु रही आहे। इहो अॼु खां वठी न, तक़रीबन 20-25 साल खां वठी शहरी एक्शन कमेटी हिते शहर में ई कमु करे थी। को अगवा थी वञे, कंहिं ते को ॾुखियो वक़्तु थिए, का बि चोरी थिए, फुर थिए, हर मसइले में अॻियां अॻियां आहे। ऐं हिन मसइले में जेको हाणे कोरोना जो मसइलो आहे, हिन में बि असां जेको आहे दोस्तनि जी मदद कई आहे कि न के दोस्तनि जी का फोटो सेक्शन न कई आहे कि दोस्तनि जी दिलि आज़ारी बि न थिए, ऐं जेको आहे हुकूमत जी पॉलिसी खे मद्देनज़र रखंदे हुए का रश बि न थिए। राति जो वञी अंधेरनि में वञी जेका ग़रीब गुरबो हुयो उन्हनि खे जेको असांखो थी सघियो असां घर उन्हनि जे राशन पहुचायो आहे। तमामु बहितरीनु ॻाल्हि। नाज़रीन, तव्हां साईं जी ॻाल्हि ॿुधी त भई असां पंहिंजो फ़ोटो सेशन न कंदा आहियूं। साईं, इन फ़ोटो सेशन न करण जो छा सबबु आहे तव्हांजो? साईं, इहो हिकु त ग़रीब माण्हू जी दिलि आज़ारी थिए थी पई। असां अगरि उनखे ॾियूं था 2000-3000 जो राशन, उहो असां सोशल मीडिया ते हलायूं था। ॿिया बि ॾिसण वारा माण्हू चवंदा यार हीअ त हिकु सफ़ेद पोश बि आहिनि घणा माण्हू, बस तूं कल्ह को ॾींहुं तूं इमदाद वठे पियो फलाणे समाजी तनज़ीम खां, तूं त पिने को आहे। इहो उन्हनि जी हिकु दिलि आज़ारी थिए थी। असां हिन शइ खां जेको आहे सो अवॉइड कयूं था कि फोटो सेक्शन न थियणु खपे। कंहिं बि दिलि कंहिंखे बि ॾियो, इहो अलाह तबारक ताला जो फरमान में आहे त हिकु हथ सां ॾियो त ॿिए हथ खे ख़बर न पवे। इहो जेको आहे सो अगरि फोटो सेक्शन करणु हीअ असांखे हिते ई सिलो मिलंदो, असांजो नालो थींदो वाक़ई यार फलाणे समाजी तनज़ीम वारे कमु कया, पर हिन जो सिलो अलाह वटि कोन्हे, हिते तव्हांजो नालो थींदो। तमामु सुठी ॻाल्हि साईं। साईं, जीअं त हीअ लॉकडाउन जे अञा ताईं हुकूमत जेका हिनखे 14 तारीख़ ते वठी विया आहिनि, ज़ाहिर आहे तव्हांजी हीअ तंज़ीम हिकिड़ी फलाही तंज़ीम आहे, छा तव्हांखे ॿाहिरि खां का फंडिंग थींदी आहे या तव्हां पाण दोस्त पाण में मिली करे जेको आहे ग़रीबनि जी सहायता कयो था पिया? छा अॻिते तव्हांजो को इहो प्रोग्राम हलंदो रहंदो या महदूद वसीलनि हुजण जे करे या तव्हां इनखे हाणे हिते ख़तमु कंदो? न, इंशाल्लाह असां पाण में ई दोस्त गॾु करे 4 पैसा उहो इमदाद ॾींदा आहियूं। को बि असांखे फंडिंग न थींदी आहे। इंशाल्लाह आईंदा बि कोशिशि कंदासीं जेतिरो थी सघियो पाण में जेका सरहदी वारा दोस्त आहियूं गॾु थी करे दोस्त पंहिंजो ग़रीबनि जी मदद कंदा रहंदासीं। साईं, मुंहिंजा तव्हां खां मुंहिंजो हिकिड़ो आख़िरी सुवालु आहे, जीअं त तव्हां समाज सां वाबस्ता आहियो, माण्हू तव्हांजी ॻाल्हि खे ॿुधनि था पिया, माण्हू तव्हांजी ॻाल्हि खे सम्झनि था पिया, तव्हांजो हिन कोरोना जी सिचुएशन में शहर वासियुनि लाइ पैगाम? असांजो शहर वासियुनि खे इहो पैगाम आहे, ख़ुदारा पाण ते पंहिंजे बचनि ते रहम कयो ऐं घरूं ॿाहिरि न निकिरो। कम से कम जेतिरो हुकूमत तव्हांखे चवे थी, हाणे 14 तारीख़ ते टाइम ॾिनऊं, 14 तारीख़ ते घरनि में विहो। इंशाल्लाह मददगार ख़ुदा बि आहे, समाजी तनज़ीमूं बि मदद कनि थियूं पियूं, ॿियूं समाजी तनज़ीमूं घणियूं आहिनि उहे बि मदद कनि थियूं पियूं। पर अफ़सोस सां चवणो पए थो मुराद अली शाह CM सिंध पहिरियों सुठो क़दम खईं। हाणे जेको आहे राशन विराइण जे टाइम जेको आहे सो रोज़ का नई मीटिंगूं आहिनि, रोज़ का नया जेका प्रोग्राम आहिनि, अञा ताईं हुकूमत सिंध या वफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ूं कंहिं बि ग़रीब जी का बि मदद न थी आहे। असांजो हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे इहो बि रिक्वेस्ट आहे कि जल्द अज़ जल्द बजाए इहो नया बहाना जेका ॻोल्हण जे, नए ड्रामेबाज़ी करण जे, तव्हां ग़रीबनि जी मदद कयो जीअं तव्हां अॻे कई आहे। सिंध गवर्नमेंट जेको आहे सो सुठो फ़ैसिलो कयो आहे, उन पंहिंजे फ़ैसिले खे जेको आहे सो वरी बि मान ॾींदे तव्हां जेको ग़रीबनि जी मदद कयो। हिन टाइम ग़रीब जेका रोज़ दिहाड़ी वारा ग़रीब आहिनि उहे तमामु माली हालात मुश्किल हालात में गुज़रनि था पिया, बुख काटनि था पिया, हुनजो रोज़गार बंदि आहे, हुननि जी मदद कई वञे। साईं, नाज़रीन, तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जो चवणु
इहो त भई हुकूमत सिंध वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त रोज़ नित नवां बहाना ऐं आसरा आवाम खे न ॾे। आवाम बिल्कुलु बुख काटण ते आहे। सरहदी वारनि खां जेतिरी मदद थी सघी उन्हनि कई ऐं कनि था पिया ऐं कंदा रहंदा। हुकूमत जी बि ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजे आवाम जे ॾुख सुख खे महसूसु करे ऐं उन्हनि जे पीड़ाउनि खे ख़तमु करे। आख़िर में ॾींदा असांखे इजाज़त, वरी कंहिं नए प्रोग्राम नए महिमान सां नए प्रोग्राम में तव्हांजे साॻियो ॾाढो हाज़ुरु थींदुसि। तेसीं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई, अल्लाह हाफ़िज़।